धरती टीवी के प्रोग्राम अवामी मसला में वगन टाउन में मां जो मेज़बान अब्दुल सत्तार मुगेरी अवां जी खिदमत में हाज़िर आ। नाज़रीन, आलमी वबा जेका कोरोना वायरस है जैं पूरी दुनिया के परेशान करे छॾियो आहे ऐं पूरी दुनिया के पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे त इन हवाले सां जेके तरक्की याफ़्ता मुल्क आहिनि उहे बि उन जे लपेट में आहिनि। कोरोना वायरस उते भी तबाही मचाए छॾी आहे ऐं इन हवाले सां जेको पाकिस्तान में उन जे हिफ़ाज़ती इक़्तिदाम इंतहाई सख़्त कया पिया वञनि। लॉकडाउन वारो ऐलान, वफ़ाक़ी गवर्नमेंट जो ऐलान, हिन जे बचाव जे लाइ जेको माण्हुनि खे घरनि में महदूद रखण जो ऐलान आहे उहो बि हिकु तरफ़ बरक़रार आहे त ॿिए तरफ़ हितां जा मज़दूर पोरियत हारी जेके आहिनि उन लॉकडाउन जे करे तमामु फ़ाक़ा कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। त इन अॼोके अवामी मसला प्रोग्राम में आउं उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि त अव्हां जेके मुसलसल घरनि में वेठा आहियो, जेके 300 खां 400 रुपया ॾिहाड़ी कमाए रोज़मर्रा जी ॾिहाड़ी कमाए घर अचो था ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कयो था, त हींअर उन लॉकडाउन जे अमल में छा अव्हां जो कीअं गुज़र थिए थो, अव्हां जे घरनि जो कीअं चुल्हो ॿरे थो, इन हवाले सां बि आउं हितां टाउन वगण जे जेके मज़दूर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदसि। ऐं ॿियो त जेको लॉकडाउन वारो ऐलान आहे उहो अञा बि सख़्तु करण जो ऐलान कयो वियो आहे त जीअं हिन मूज़ी वबा कोरोना वायरस खां बची सघिजे। ऐं टाउन वगण जा जेके मेन मुख्य 4 वॾा रोड आहिनि उन्हनि ते इन हवाले सां लॉकडाउन जे हवाले सां माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रखण जे हवाले सां सिक्योरिटी फोर्सिस जा जवान बि तैनात कया विया आहिनि। त इन हवाले सां बि आउं हितां जे जेका इंतिज़ामिया आहे, पुलिस इंतिज़ामिया, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदुसि त अव्हां कीअं माण्हुनि खे हैंडल कयो था या कीअं उन्हनि खे घरनि ताईं महदूद रहण जे लाइ हिदायतूं कयो था, या अव्हां जी जेका प्लानिंग छा आहे, जेका माण्हू शिकायतूं बि कनि था त जेके असांजा हिते अवेयरनेस घटि आहे त इन करे माण्हू घणा रोडनि ते अचनि था, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त टाउन वगण जे अवाम सां, मज़दूरनि सां, पोरियतनि सां, हारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन ॾुखे घड़ीअ में, हिन ॾुखे टाइम में जिथे हुननि जी का सहायता बि थी आहे या न, इहे जेका ऐलान आहे जेको वफ़ाक़ी गवर्नमेंट जो या सिंध गवर्नमेंट जो त उन्हनि खे असां राशन पहुचाईंदासीं, त पहिरें ॾींहं खां वठी हिन महिल ताईं छा हुननि खे राशन पहुतो आहे या न, इन हवाले सां बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जे अवामी मसला प्रोग्राम में अचो त साणनि उन्हनि सां, मज़दूरनि सां, पोरियतनि सां, हारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त ये जेको लॉकडाउन जो सिस्टम आहे, हिन ते फोर्स त तमामु पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। बिल्कुलु माण्हुनि खे पंहिंजे घरनि ताईं छॾनि था ऐं हिन में डॉक्टरनि जो बि वॾो किरदारु आहे, आर्मी जो, रेंजर्स जो, पुलिस वारनि जो बि तमामु बहितरीनु किरदारु आहे। छो जो हिन वबा सां, हिन बीमारी सां जंग ई था लड़नि। रोडनि ते बीठा आहिनि, ॿाहिरीं गाॾी अचे थी, ॿाहिरियों माण्हू अचे थो, जंहिं कंहिंखे फेस जेको आहे पुलिस वारा था कनि। पुलिस ऐं आर्मी ऐं रेंजर्स जो तमामु वॾो किरदारु आहे। इन बीमारी सां जंग लड़नि था। असां भला उमेद रखूं था त अलाह कंदो हिन बीमारी मां जल्द जान छुटी वेंदी, न त इहे चूंडियल नुमाइंदा असांखे कोरोना खां वधीक बुख ऐं बदहाली ॾेई ऐं निपोड़े मारे ऐं ख़तमु करे छॾींदा। अहिड़ा ज़ालिम नुमाइंदा चूंडियल असांजी सिंध सदियुनि खां वठी ईअं मफ़लूज रही आहे। अहिड़ा नुमाइंदा, अहिड़ा अॻुवान असांखे मिलिया आहिनि जो तबाह ऐं बर्बाद सिंधी क़ौम ख़तमु थी वई आहे। बिल्कुलु जेको आहे सो माना माण्हुनि खे उन्हनि जा बच्चा रोअनि था पिया, उन्हनि खे बुख बदहाली आहे, उन्हनि खे कुझु बि कोन्हे को जो पंहिंजे बच्चनि जो पेट भरे सघे। ख़ुदा जे वास्ते इन्हनि जो कुझु मदद कयो। अस्सलाम वालेकुम। जेको लॉकडाउन आहे, जेको सिंध गवर्नमेंट एक्शन वरितो आहे त लॉकडाउन खे सख़्तु कयो वञे, उनजी असां हिमायत कयूं था त इन ते सही आहे। छो जो ॿियनि सूबा जेके आहिनि, कराची आहे, ॿियो टियों आहे, उते लॉकडाउन घटि आहे त उते ॾाढो माना पेशेंट वधंदा था वञनि। ऐं सिंध गवर्नमेंट जी असां इन जी हिमायत कयूं। बात रही माना राशन जी, जेको राशन आहे त उहो बि मिले थो, त उहो मनपसंदि माण्हुनि खे मिले थो। जेके हक़ीक़ी जिन जो आहे उन्हनि ताईं पहुचे कोन थो। उन्हनि जा जेके माण्हू रखियल आहिनि, जेके पार्टी जा सपोर्टर आहिनि, उहे पाण नानी वेड़ो करे खाइनि था। बाक़ी ग़रीबनि ताईं नथो पहुचे। अगरि जे इहो शफ़ाफ़ हुजे त सभिनि माण्हुनि खे मिली सघे थो। ऐं लॉकडाउन जी असां हिमायत कयूं था, इहो सही आहे। लाच खणण खां इहो बहितरु आहे त बुख काटियो। मूंखे इहो ॿुधायो त जेके असांजा फोकल पर्सन आहिनि, असां जेके ज़िले कंबर शहदाद कोट जा या DC कंबर शहदाद कोट आहे, उन जेको राशन जो ऐलान हुयो त राशन जी जेका लिस्ट घुराई वई उहा बि हिन महिल ताईं हिन इलाइक़े में पधराई उन लिस्ट जी नथी सघी आहे। तमामु घणा मुस्तहिक हिते अञा बि राशन जे इंतज़ार में आहिनि। त अव्हां DC कंबर शहदाद कोट खे ऐं फोकल पर्सन खे कहिड़ो पैगाम ॾियो था? असां हिननि खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त जेको
पहिरियों त इन्हनि फार्म शुरू कया, फार्मनि ते ग़रीब माण्हुनि पैसा भरिया, 100 रुपए फ़ी फार्म मिलियो, माण्हुनि उहे 300 पिया ख़र्चु कया फार्मनि ते, वरी उहे गवर्नमेंट कैंसिल कया। हुननि जा जेके माण्हू रखियल आहिनि, जेके पार्टी जा अॻुवान आहिनि, जेके ज़िले जा अॻुवान आहिनि, त उहे ॾियनि था पंहिंजनि माण्हुनि खे। उन्हनि जा पंहिंजा माण्हू वरी पंहिंजे मर्ज़ी सां पंहिंजनि माण्हुनि खे ॾियनि था, ग़रीब ताईं पहुचे कोन थो, उहे पाण में फिरी वरी कराइनि था, पंहिंजनि माण्हुनि खे ॾियनि था, ग़रीब ताईं नथो पहुचे। सिंध हुकूमत तरफ़ां जेको लॉकडाउन जो ऐलान कयईं, बिल्कुलु असां उनखे जेको आहे लबैक करे असां पंहिंजा कारोबार हर शइ बंदि करे घरनि ताईं महदूद रहियासीं। मगर 24 ॾींहं गुज़रण बावजूदि का बि असांजी माली सहायता न थी ऐं हुकुम ॾिनो वियो बाबा 8171 ते मैसेज कयो, जंहिं सबबु असां अहल थी विया आहियूं, पर उनजो बि को बि असांखे हिन महिल ताईं रिप्लाई न मिली सघियो आहे। बाबा तव्हांखे पेमेंट कॾहिं मिलंदी, छा मिलंदो, छा न मिलंदो। ऐं हिन हवाले सां जेका ॾिसिजे त जेका यूसी चेयरमैननि चयो बाबा तव्हांखे असां जेको घर में वेठे ई तव्हांखे असां साबुण पहुचाईंदासीं, तव्हां बार बार पंहिंजी सफ़ाई सुथराई रखो, पर उहे बि ऐलान में सखणा ऐलान रहिजी विया। ऐं इन खां अलावा जेको DC साहिबु जेको 2 करोड़नि जो जेको राशन जो चयईं बाबा हर घर ताईं जेको असां पाण पहुचाईंदासीं, उहे ऐलाननि में ई रहिजी विया। हिन महिल ताईं का बि माली सहायता न थी सघी आहे। असां जेको आहे आला अख़्तियारनि खे अपील कयूं था त जल्द सां जल्द इन्हनि जी जेका नोटिस वठी ऐं उन्हनि खे जेके करप्ट अनासिर आहिनि उन्हनि खे कानूनी गिरफ़्त में आंदो वञे ऐं जेका पुरियतनि जी जेका आहिनि माली सहायता कई वञे। अची ॾिसो ग़रीबनि जी हालत ॾिसो, मज़दूरनि जी हालत ॾिसो, जंहिं ग़रीबनि खे घर में अटो बि खाइण खां कोन्हे को, भोतार ग़रीबनि खे धिका ऐं थाबा था ॾियनि, चेयरमैननि जे दरनि ते लठियूं खयूं बीठा आहिनि कमदार, जेको माना मर्ज़ी ते पंहिंजी दिलि कढेनि, भोतारनि खे रेसनि खे पैसनि खे ग़रीब खे धिका ऐं थाबा। रब कंहिंखे कोन छॾींदो, अलाह से इंसान खे साह ॾिनो आहे, रोज़ी ॾींदो, उहो करीम आहे, रब कोन इंसान खे छॾींदो। बाक़ी को बि कंहिं इंसान जो सॼणु कोन्हे हिन धरती ते। असां हुकूमत खे इहो ई अपील था कयूं, महिरबानी करे अचो पंहिंजे हथनि सां ॾिसो, जंहिं ग़रीब खे तकलीफ़ आहे उनजो मसइलो हल कयो। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेके तव्हां हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾिनो आहे, फोकल पर्सन आहे असांजो बोरान खान चांडियो साहिबु, उन्हनि राशन फराहम न कयो आहे, त इन हवाले सां तव्हां चूंडियल नुमाइंदनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? चेयरमैननि जे दरनि ते वञी त ग़रीबनि खे धिका था ॾियनि, भोतारनि खे भाउकरनि था विहारनि, कंहिं बि ग़रीब खे न राशन मिलियो आहे न कुझु मिलियो आहे। असां त चवंदा तव्हां ग़रीबनि जी हालत घरनि में ॾिसो, कहिड़े हालत में माण्हू वक़्तु गुज़ारनि, लोडान ईंद न आहे, माण्हू घरनि में वेठा आहिनि, बुख मरनि, काॾे वेंदा? महिरबानी करे अवाम जो मसइलो हल कयो, अवाम खे हरूभरू तंग हुकूमत न करे, न त अवाम निकिरी पवंदो, हिकिड़ो मसइलो पैदा थी पवंदो। गुरबत ऐं काॾे वेंदा? बुखनि ते बदहाली काॾे वेंदा? माण्हू बीमार आहिनि, इस्पताल में वञ त बि पैसे जी ज़रूरत आहे, जाॾे वञ त पैसो ग़रीब काॾूं आणे, 300 रुपया कमाइण वारो आहे, महीनो थी वियो आहे, लॉकडाउन बंदि आहे, माण्हू घरनि में वेठा आहिनि, हुकूमत कुझु बि न कयो आहे ग़रीब अवाम खां। असीं बि रोज़गार डेली करे खाईंदा हुआसीं, उहे बि दुकान 20-25 ॾींहं बंदि लॻा पिया आहिनि, जंहिंजे करे असीं ॾाढो सफ़र गुज़र घर जे बचण जो ॾुखियो करे रहिया आहियूं। बाराए महिरबानी असां वज़ीर आज़म सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान जेको आहे इहो असां इल्तिजा कयूं था त बाराए महिरबानी करे ग़रीबनि राशन पुॼे वञे, या छॾियो त को धंधो रोज़गार करे पंहिंजो पेट सफ़र गुज़र कयूं। असां मेन मसइलो इहो आहे साईं त जेको आहे सो असां रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारा आहियूं। असां हिन महिल पंहिंजे घरनि ताईं महदूद आहियूं, पर हुकूमत हिन महिल ऐलान त छा, पर असांजो जेको आहे न को बि दाद रसी न कयो आहे। बराए महिरबानी असांखे साईं सैयद मुराद अली शाह साहिब खे अपील था कयूं त असांजे जेके ही बराड़ी वगण जो शहर आहे, उनजे पस गिरदाईअ जे हिसाब सां जेके ॻोठ आहिनि उन्हनि ते बराए महिरबानी ध्यानु ॾिनो वञे। जेके असां मज़दूर माण्हू आहियूं, कारोबारी माण्हू आहियूं, शहरनि में जेके असांजा दुकान आहिनि, उहे दुकान 25-26 ॾींहंनि खां वठी करे बंदि आहिनि, सम्झो साईं। ऐं उन में बंदि करण जे हिसाब सां असांजो जेके डेली 500 रुपया 300 रुपया कमाए ऐं पंहिंजे बचनि जे लाइ जेको आहे सो असां सब्ज़ी वग़ैरह वठी वेंदा आहियूं ऐं जेको आहे सो गुज़र सफ़र कंदा आहियूं, त उहो बि हिन महिल असांजो बंदि लॻो पियो आहे। हिन महिल असां इंतिहाई तक़रीबन मोह जेको आहे ॾुखियाईअ खे मोह ॾेई रहिया आहियूं, मतिलबु इलाही परेशान आहियूं। महिरबानी करे असांजी हुकूमत सार लहे त असांखे जीअं जेको आहे सो राशन ॾिनो वञे या असांखे कुझु कैश ॾिनो वञे, त जंहिंमें असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कयूं। लॉकडाउन वारो अमल आहे इहो तमामु सुठो आहे त कोरोना वायरस खां जीअं आम माण्हू बची सघे, पर उन में जेको मसाइलो हिन वक़्तु दरपेश थियो आहे त मुसलसिल लॉकडाउन जे करे जेके रोज़मरह वारे
मज़दूर तबिको आहे जेको डेली कमाइनि था उन्हनि सां तमामु घणी ॾुखियाइयूं पेश थी वियूं आहिनि। उनजे नंढनि ॿारनि जे जेको आहे सो खाद खुराक या हुननि जे घर जो सिस्टम कीअं थो हले, तंहिंजे करे गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट या सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त जेतिरो जल्द थी सघे जेके डेली वेजिस ते कमु कनि था उन्हनि खे राशन बंदोबस्तु कयो वञे त जीअं हुननि खे जेका तंगी आहे उहा ख़तमु थिए। प्रोग्राम में असांजी गुफ्तगू जारी आहे ऐं हिते जेके असांजा जेके रिहाइशी आहिनि वगण टाउन जा उन्हनि सां असांजी गुफ्तगू जारी आहे। हींअर असां सां सीनियर एडवोकेट रजब अली मुगेरी साण आहिनि। अचो त साणनि पुछूं त हे लॉकडाउन जो जेको गवर्नमेंट जो ऐलान आहे त उन गवर्नमेंट जे ऐलान में हे जेके रहवासी आहिनि उन्हनि खे राशन बि न पहुची सघियो आहे। साईं मूंखे इहो ॿुधायो त हे जेके गवर्नमेंट जो ऐलान आहे त राशन फ़राहम कयो वेंदो, लॉकडाउन कयो, पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो, त अव्हां इन अमल खे कीअं था ॾिसो? हिन टाउन वगण वारनि जे जेके मज़दूर पोरित आहिनि उन्हनि ताईं अञा ताईं राशन न पहुची सघियो आहे, त इन बारे में अव्हां जो छा चवणु आहे? साईं, पाड़े वारनि ॾे काफ़ी दफ़ा हिकु खां टे लिस्टूं मोकिलियूं अथनि त राशन ॾियो, लेकिन अॼु ताणी कंहिं बि ग़रीब खे को राशन न आहे मिलियो। जीअं त DC साहिबु चयो आहे त असां हिननि खे मरहलेवार राशन पहुचाईंदासीं, लेकिन हिन टाइम ते को बि अहिड़ो अमल न थियो आहे। असां बस वारनि खां अपील था कयूं ग़रीबनि खे घर वेठे राशन पहुचायो त जीअं बेचैनी ख़तमु थी वञनि। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके अवामी माउंट मां चूंडिजी आला ऐवाननि ताईं पहुता आहिनि, ऐं असांजे फोकल पर्सन आहे बुरहान खान चांडियो साहिबु, उहे थोरो थको असांखे विज़िट कंदे बि नज़र अचनि था, पर इन बावजूद बि टाउन वगण जे जेके बि रहवासी आहिनि उन्हनि ते इहे ई शिकायतूं आहिनि त असां ताईं राशन न पहुची सघियो आहे। त तव्हां फोकल पर्सन खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? असीं उन्हनि खे इहो पैगाम था ॾियूं त ग़रीबनि खे घर वेठे राशन पहुचायो, जीअं त सभु माण्हू घर में बंदि लॻा पिया आहिनि लॉकडाउन के वजह से। सो महिरबानी करे इन्हनि खे अपील था कयूं त ग़रीबनि खे घर वेठे राशन पहुचायो। लॉकडाउन भी बरक़रार आहे, मज़दूर पोरित जेके लॉकडाउन जे वजह सां घर वेहिजी विया आहिनि ऐं हुननि खे हिन महिल ताईं बि राशन न मुहैया थी सघियो आहे। काफ़ी तादाद में वगण शहर जे टाउन वगण जे रहवासियुनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि इहे शिकायतूं कयूं आहिनि त हिन महिल ताईं असांखे राशन गवर्नमेंट जो ऐलान न पहुची सघियो आहे, त इन हवाले सां असां फ़ाक़ाकशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। त अव्हां गवर्नमेंट ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह साहिब खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था, ऐं फोकल पर्सन बुरहान खान चांडियो साहिब खे ऐं DC कंबर शहदाद कोट खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो? उन्हनि खे मुंहिंजो पैगाम इहो आहे त वाक़ई जेके मज़दूर तबिको आहे उहो तमामु घणो वीचारो जेको आहे न मुफ़लिसीअ जी ज़िंदगी ऐं लाचार ज़िंदगी बसर करे रहियो आहे, उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ूं आहिनि। वाक़ई उन्हनि खे गवर्नमेंट जे तरफ़ां त का शइ बि न मिली आहे। उहे तक़रीबन जेके आहिनि न एॾा, मां त चवां थो उहे मरीज़ थी पिया आहिनि, ज़हनी मरीज़ थी पिया आहिनि, उन नंढड़ा ॿार बुखनि ते। हिते स्पेशली असांजे ॻोठ में ऐं भर पासे वारनि खे त कुझु बि न मिलियो आहे, जंहिंजे करे उहे तमामु घणा परेशान आहिनि ऐं तमामु बेबसीअ जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि वीचारा। ऐं उन्हनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिन शहर जी, हिन जी टाउन जी ऐं हिन सिंध जी परघोर लहनि। जीअं त असां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम करे रहिया आहियूं त पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। हीअ ख़तरनाक वबा आहे जेकी फैलिजे थी, ऐं असां माण्हुनि खे बाक़ाइदा हिदायत कयूं था ऐं अॻिते बि कंदासीं। ऐं माण्हू असां गॾिजी असां सां तावन कनि ऐं थोरी आमदरफ़्त जेकी गाॾियुनि जी हले थी कणिक वग़ैरह जी, ॿियो बाक़ाइदे लॉकडाउन सुठे तरीक़े सां मज़बूत आहे। असां पंहिंजी जाननि खे ख़तरे में विझी कोशिशि करे असां पंहिंजी अवाम जी हिफ़ाज़त कंदासीं, अवाम खे बचाईंदासीं हिन वबा खां, ऐं अवाम बि असां सां गॾिजी तावन कंदी त पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरे, असां हिन खे वबा खे मुंहुं ॾियूं। असांजे वगण PS जा जेके इंचार्ज आहिनि SHO मंज़ूर चांडियो साहिबु साण मौजूदु आहे, जेको मुसलसल हिन शहर जी मॉनिटरिंग पहिरें ॾींहं खां वठी अॼु 23 ॾींहं आहे करे रहिया आहिनि। अचो त साणनि गुफ़्तगू कयूं त संदनि जो छा चवणु आहे ऐं हिन सॼी सूरत हाल खे कीअं पिया ॾिसनि। अचो त साणनि गुफ़्तगू कयूं। हे मथां एॾो मर्ज़ु आहे जो इंसान जे लाइ तमामु हानिकार आहे। गुज़िरियल 23 ॾींहंनि खां लॉकडाउन हले पियो, मुसलसिल दुकान शॉप हर शइ तव्हां ॾिसो, ऐं पंजनि माण्हुनि खां वधीक उन ते पाबंदी गवर्नमेंट ऑफ सिंध हणी वई आहे। ऐं बार बार माण्हुनि खे हिदायत कयूं था बाबा पंहिंजो ख़्यालु कयो, एहतियात कयो। एहतियात वॾी शइ आहे। एट ए टाइम तव्हांखे का शइ बि कवर न करे सघंदी, ज़िंदगी जंग हाराए वेहंदो। तंहिंजे करे पंहिंजो एहतियात कयो, पंहिंजो बचनि जो हर शइ जो ॿाहिरि निकिरणु बंदि कयो। मख़सूस टाइम आहे, उन टाइम ते जेके ज़रूरत ज़िंदगी जो सामान अथव तव्हां को हिकिड़ो माण्हू वठी सघे थो,
बाक़ी ॿाहिरि जेका ट्रेवलिंग आहे या उन खां तव्हां पासो कयो त इन बीमारी मां बचाव थींदो आहे। ड्यूटीअ में माण्हुनि खे हेॾे होॾे घरनि मोकिलियूं था, बाबा वञो पिया, लॉकडाउन लॻी पई आहे, हिन बीमारी खां बचो। बहितर त कमु असां मुआफ़िज़ आहियूं, त कम खे संभाली बीठा आहियूं। हिते सॼो स्थान खे ॾिसे सभिनी खे घर मोकिले छॾियो आहे। ॿुधाई तव्हां महिरबानी आहियो, तव्हां बि ॿाहिरि आहियो, असांजा बिल्कुलु हिते आया हो। असां सॼे कम खे हल कयूं था। असांजे मुआफ़िज़ आहे बि गॾु वेठो आहे, सभु असांजो वॾो मुंशी बि असांखे गॾु वेठो आहे, सभु हिते। सिंध ऐं पूरे पाकिस्तान में जेको अॼु लॉकडाउन आहे उनखे 23 ॾींहं थी विया आहिनि, पर पुलिस जी त हिते बहितरीनु कारकर्दगी आहे, उहो पंहिंजे हिसाब सां लॉकडाउन खे बहितर रखे थी। पर हितां जा जेके मज़दूर तबिको आहे, रोज़ु कमाईंदड़ रोज़ु खाईंदड़, इन्हनि जी बि का सार संभालियल हो। ऐं हाणे लॉकडाउन जे सबबु करे त जेतिरो बि हिकिड़ो चइजे त उहो घटि आहे, पर जेके मज़दूर वीचारा आहिनि 300 कमाइण वारा, इन्हनि जो ख़बर न आहे त इन जो छा असरु आहे। वीचारनि जा बचड़ा बुखनि ते गुज़ारनि था, पर हिन टाइम ताईं हुकूमत जो को बि हिन लाइ का बि शइ न कई वई आहे। साईं बिल्कुलु ही जेकी कोरोना वायरस आहे, ही जेकी वबा फैलिजी रही आहे, जंहिं सॼी दुनिया खे परेशान कयो आहे, साॻी सूरत हाल असांजे वगण शहर में बि आहे। पर असां इन हवाले सां हितां जी जेकी पुलिस इंतिज़ामिया आहे, या पाक आर्मी जा जवान आहिनि, रेंजर्स जा जवान आहिनि, उन खां अलावा SSP कंबर आहे, असां इन्हनि खे ॿिन्ही हथनि सां जेके त सलूट कंदासीं, सलाम आहे इन्हनि खे, जिन पंहिंजे जाननि जा जेके त परवाह न कंदे बि हिते मुसलसिल असांजे शहर में हितां जे माण्हुनि खे एगाई मुहिम ॾेई रहिया आहिनि ऐं सलाम था कयूं। तमामु बहितर आहे, असां आवाम खे माण्हुनि खे इहा ई शइ घुरिजे त असां पंहिंजे घरनि तूं महदूद रहूं। हक़ीक़त आहे जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते बि इन कोरोना वायरस जो को इलाजु न आहे, त असांजो मुल्क उन जे अॻियां कुझु बि न आहे ऐं तमामु बहितर कमु करे रही आहे हितां जी पुलिस इंतिज़ामिया या ज़िले कंबर शरारकोट जी पुलिस इंतिज़ामिया जेके सॼे ज़िले में कंट्रोल करे रहिया आहिनि। महिरबानी। अस्सलाम वालेकुम बाबा, हे मां वगन शहर खां मोहम्मद आसिफ़ पठान थो ॻाल्हायां ऐं हिन लॉकडाउन खे 25 ॾींहं थी विया आहिनि। असां वगन टाउन जा माण्हू आहियूं, असांखे न को राशन न को रिलीफ, का बि शइ कहिड़े बि क़िस्म जी कुझु बि हुकूमत जे तरफ़ां सिध न मिलियो आहे, न वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां। ऐं असांजा ख़दशा जेके इहे आहिनि त असां ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, हिकु त माज़ूर माण्हू, इहो काॾे वञूं, बोजड़ा कई ग़रीब मिसकिन हूंदा, उहे बुख ते पाह थी विया आहिनि, घरनि में लॉकडाउन लॻा पिया आहिनि, का शइ कोन थी मिले, न रोज़गार खोलण था ॾियनि, न कुझु करण था ॾियनि। असां काॾे वञूं, कीअं वञूं, असां ख़ुदिकुशियुनि ते मजबूर थिया आहियूं। नेठि न सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ो प्रोग्राम आहे, कहिड़ो मुल्क आहे, असां लाइ कुझु बि नथो थिए। असां काॾे वञूं, असां ख़ुदिकुशियूं कंदासीं, ॿियो असांजा बच्चा बि बुखनि ते वेठा, असांखे का शइ नथी मिले। हे हेतिरा मोजड़ा हज़ारे लखे ख़ानदान वेठा हूंदा, उनजो केरु वारिया थींदो, केरु उन्हनि खे खाराईंदो। हे सिंध हुकूमत किथे आहे, अघो निंड पिया, उनजे कननि ते जूं तक नथी चुरे। न वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान चए थो त एहसास प्रोग्राम किफ़ायत पैसा किथे आहिनि, उहे एहसास प्रोग्राम किफ़ायत जा पैसा, असां त कुझु बि न ॾिठो आहे कंहिंखे बि, का बि शइ कोन्हे का। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त असांजे हिन इलाइक़े जा फोकल पर्सन आहिनि बोरान ख़ान चांडियो साहब, जेके विज़िट बि करे रहिया आहिनि, असांखे रोड रस्तनि ते बि नज़र अचनि था, वञनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विज़िट कनि था। राशन जे हवाले सां सिंध गवर्नमेंट उन्हनि खे हिन इलाइक़े जो ज़िले कंबर शहदाद कोट जो फोकल पर्सन मुक़ररु कयो आहे। छा टाउन वगण में हुननि राशन ॾिनो आहे गवर्नमेंट जो ऐलानियल राशन? साईं, तव्हां पाण साफ़ी माण्हू आहियो, तव्हां पाण ॾिसो त तव्हां असांजी हालतुनि सां वाक़िफ़ु आहियो। असांखे राशन त छा, पर हिकिड़ो कणो बि कुझु न ॾिनो वियो आहे, न कणिक न गिहु, का शइ कोन्हे का। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेके हितां जा रहवासी आहिनि उहे लॉकडाउन जे करे घर वेहिजी विया आहिनि, त इन हवाले सां अवां वज़ीर आज़म पाकिस्तान खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था इमरान ख़ान साहब? असां वज़ीर आज़म पाकिस्तान खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त जेके ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, उनजी कुझु सहायता कई वञे ऐं एहसास प्रोग्राम में जेको उन्हनि खां पुॼे सघे शफ़ाफ़ तरीक़े सां उन्हनि खे थोरा घणा पैसा मिलनि, त जीअं असांजे घरनि में कुझु न कुझु राशन वठी सघनि। साईं जिन खे हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त साईं तव्हां बहितर आहियो, तव्हांजी सोच बहितर आहे, पर साईं जेके गुरबत जे करे माण्हू मरी रहिया आहिनि सिंध में, जेके फ़ाक़ा कशी में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, जीअं तव्हां शहरनि में, सिंध जे शहरनि में वञी ॾिसो था, जीअं सिंध जे शहरनि में तव्हां राशन विरायो आहे, पुठिते पयल जेके ॿाहिराड़ियूं हुन, जेके हेठियां इलाइक़ा आहिनि, महिरबानी करे उते बि अची ॾिसो त केॾी गुरबत आहे। हिन लॉकडाउन जे करे माण्हू बेरोज़गार लॻा वेठा आहिनि, दुकान बंदि लॻा पिया आहिनि। हेठियों सिस्टम आहे, जीअं बारबर आहे, दर्ज़ी आहे, जेके नंढड़ा शॉपकीपर आहिनि उन्हनि जा दुकान बंदि लॻा पिया आहिनि। उन्हनि वटि साईं एतिरी का इनकम ई कान्हे जो पंहिंजे ख़ानदान खे हलाए सघनि। महिरबानी करे ख़ुदा उन्हनि जी बि सार लहो, ईअं न थिए त कोरोना वायरस खां अॻु में उहे गुरबत ऐं फ़ाक़ा कशी में मरी वञनि। साईं जिन खे इहो बि अर्ज़ु कंदुसि त साईं जेके तव्हां
मुक़ररु माण्हू था कयो, उन्हनि जे मथां बि अहिड़ा माण्हू मुक़ररु कयो जेके जांच करे सघनि त वाक़ई मुस्तक़ माण्हुनि खे राशन मिले थो या नथो मिले। असांजे वगण टाउन में पंज वार्ड आहिनि। 5 वार्डनि मां असांखे कंहिं बि वार्ड खे सुठे नमूने राशन न ॾिनो वियो आहे। ऐं वगण तमामु पुराणो ऐं तारीख़ी शहरु आहे। जेके बि वगण जा नुमाइंदा मुक़ररु कया विया आहिनि, महिरबानी करे साईं उन्हनि खे चयो वञे त वगण में जेके बि ग़रीब आहिनि, जेके पुठिते पयल आहिनि, जेके हारी आहिनि, जेके मज़दूर आहिनि, हेठी लेवल जा दुकानदार आहिनि, खुदारा उन्हनि जी सार लहू। छो त उन्हनि खे यकीन आहे त असांजो वज़ीर आला आनेस्ट आहे, असांजी सार हलंदो। जेकी बि तव्हांजी हेठी लाबी आहे, महिरबानी करे उन्हनि ते बि नज़रसानी कयो। ऐं मां पंहिंजे तक जे MP साहब बुरहान साहब खे बि अर्ज़ु कंदुसि, साईं जीअं तव्हां राशन विरायो आहे त तमामु सुठी ॻाल्हि आहे, तव्हां राशन विरायो आहे। खुदारा तव्हां वगण शहर में बि अची ॾिसो, वगण शहर में जेके बि हेठि ते पयल आहिनि उन्हनि खे कंहिंखे बि राशन न मिलियो आहे। ऐं तव्हां जहिड़ी अज़ीम शख़्स जॾहिं असांजी सार लहंदी, हेठि सार लहंदी, उहे ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघंदा। हेॾे लॉकडाउन जे दौर में मां त सम्झां थो जो कोरोना वायरस खां वधीक गुरबत वधीक ख़तरनाक आहे। छो त गुरबत में माण्हू ईअं मरंदा, बदहाली में मरंदा, बदहाली में ईअं माण्हू मरंदा, कोरोना वायरस में एतिरा न मरंदा, बदहाली माण्हू मरंदा। खुदारा अची ॾिसो त कहिड़ी हालत आहे हिन ग़रीबनि जी, कहिड़ी हालत आहे। इहे वीचारा वॾो बेरोज़गार थी विया आहिनि, इहे हिन जे घर न आहिनि। मां छा अर्ज़ु कयां साईं, खुदारा महिरबानी कयो, रहम कयो, हिन ग़रीबनि ते रहम कयो साईं। वज़ीर आला साहब, बुरहान साहब, अचो हिन नंढे शहर जी सार लहो। असां निकिता आहियूं सैयद मुस्तफ़ा कमाल भाई जो असां ते हुकुम आहे त पंहिंजो PSP फाउंडेशन तरफ़ां असां मुस्तक़ीन माण्हुनि ताईं पहुचूं था, उन्हनि ताईं राशन पहुचायूं था। असांजे पंहिंजी मदद तहत सैयद मुस्तफ़ा कमाल भाईअ जो शुक्रियो कयूं था। उन्हनि असांजे लाड़काणे डिवीज़न जे लाइ राशन मोकिलियो आहे। असांजो को मुंतख़ब नुमाइंदो कोन्हे को, पोइ बि असां सफ़ेद पोश माण्हुनि खे ॻोल्हे उन्हनि जे दरनि ताईं राशन पहुचायूं था। उन्हनि ऐं हाणे मौजूदा जेके असांजे सियासी हुकूमत में जमायतूं आहिनि, उन्हनि जो अहिड़ो फ़र्क़ु नज़र कोन थो अचे पियो। ऐं असां पंहिंजे PSP फाउंडेशन तरफ़ां पंहिंजी मदद तहत आवाम जी ख़िदमत कयूं था पिया ऐं कंदा रहंदासीं। ऐं पंहिंजे पार्टी क़यादत जा शुक्रिया अदा कयूं था जो उन्हनि असांजे लाड़काणे डिवीज़न जे अवाम जे लाइ राशन मोकिलियो आहे, जेको असां अवाम ताईं तक़सीम कयूं था। जेतिरे क़दुरु असांजो मेलजोल जेका माण्हुनि सां थिए थी पई, मुस्तक़िन सां थियनि था, असांखे जेका उन्हनि वटां जेका ॼाण मिले थी त का बि नज़र कोन थी अचे त को हिननि विरायो आहे माण्हुनि ताईं। जेकॾहिं विराइनि हा त उहे असांखे ॿुधाइनि हा त असां अञा कंहिं ॿिए ताईं पहुचायूं आहे राशन। जिन ताईं असांजी मेलजोल थी आहे, जिन ताईं असां पंहिंजी मदद पहुचायो आहे, उन्हनि इहो ई ॿुधायो त असां ताईं को बि सरकार जे तरफ़ां माण्हू न पहुतो आहे। हीअं त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अवाम खे का मुयसरु नथा करे सघनि। वबा जेका हीअ हले थी पई उनजी को बि उन्हनि खे गाइड करे कोन था सघनि, कुझु बि नथा कनि। ऐं PSP उहा आहे जेका इक़्तिदार में न आहे, पोइ बि अवाम ताईं पहुचे थी। इन वबा में बि रज़ाकार कारकुन PSP जा अवाम जी ख़िदमत करण में मसरूफ़ अमल आहिनि। ऐं PSP सियासत न पर ख़िदमत इंसानियत में यकीन रखे थी। उन जे करे असां हर हिकु दर ते वञूं था। जेके चूंडियल नुमाइंदा उहे हिननि जो किथे बि असांखे नज़र नथो अचे वर्क। नाज़रीन, अॼु जे अवामी मसला प्रोग्राम में टाउन वगण जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सदन जो चवणु हुयो त जेके असां हिन लॉकडाउन जे करे फाका कशीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं, जेके पोरे त हारी आहिनि उहे घर वेहिजी विया आहिनि। हुननि जो जेको इहो ऐलान हुयो त उहो जेको गवर्नमेंट जो ऐलान हुयो त उन्हनि जे ऐलान तहत हिनमहिल ताईं उन्हनि खे राशन बि फ़राहम न कयो वियो आहे। ऐं केतिरनि माण्हुनि जो इहो बि चवणु हुयो त हुकूमत जो इहे ऐलान जेको लॉकडाउन वारो उहो तमामु बहितरीनु अमल आहे, माण्हू घरनि ताईं महदूद थियनि। कोरोना वायरस तमामु ख़तरनाक वायरस आहे, हीअ जानलेवा वायरस आहे जंहिं तरक़ी याफ़्ता मुल्कनि खे बि जेको परेशान करे छॾियो आहे। ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि वज़ीर आला सिंध ऐं फोकल पर्सन बहरान ख़ान चांडियो ऐं DC कमर शादात कोट खां अपील कई आहे त बराए महिरबानी असांजी सहायता कई वञे, असांखे ऐलान जेको आहे ऐलानियल राशन आहे उहो फ़राहम कयो वञे जीअं मज़दूर जेके आहिनि उहे फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण खां बची सघनि। ईंदड़ प्रोग्राम अवामी मसला जे ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अब्दुल सत्तार मुगेरी खे कैमरा टीम सां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।